वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी गॾियल अरब इमारतनि जे रियासतनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद नहान सां मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल आसिफ मुनीर बि मुलाक़ात दौरान मौजूदु हो। मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ते ॻाल्हियूं। ॿिन्ही मुल्कनि जे क़यादत जो मुआशी लाॻापनि खे हथी ॾियण ते इतफ़ाक़। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां IMF जे 6 रुकनी वफ़द जी मुलाक़ात। अदालती निज़ाम सुधारण जजिस जी मुक़ररी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीफ जस्टिस यहिया अफरीदी IMF वफ़द सां मुलाक़ात बैदि चयो आहे त IMF वफ़द खे ॿुधायो आहे त आइन ते तदलियाती आज़ादी जो हलफ़ कयो आहे। सभु तफ़सील अव्हां खे ॿुधाइण असांजो कमु नाहे। माते तदलियात जी निगरानी हाई कोर्ट्स कंदियूं आहिनि। मूंखे घणा ख़त मिलंदा आहिनि। वज़ीर आज़म जो बि ख़त मिलियो आहे। अटॉर्नी जनरल खे चयो आहे त वज़ीर आज़म पंहिंजी टीम सां गॾु अची PTI बानी जो ख़त आइनी बेंच ॾांहुं मोकिले छॾियो आहे। आइनी बेंच खे ई इन मामले खे ॾिसणो आहे। हुकूमत ऐं ऑपोज़िशन खां अदालती सुधारनि बाबति तजवीज़ूं घुरियूं आहिनि। पाकिस्तान असां सभिनी जो आहे। जजिस खे चयो आहे त सिस्टम खे हलणु ॾिनो वञे। पुराणियूं शयूं हली रहियूं आहिनि। आहिस्ते आहिस्ते सभु ठीकु थी वेंदियूं। फ़लस्तीनी रियासत जो हल ॿ रियासती आहे। 1967 ईस्वी खां पहिरीं वारी सरहद इलाइक़नि में फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करे अलकुदस खे गादी जो हंधु बणायो वञे। दुबई में वर्ल्ड गवर्नमेंट समिट खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त फ़लस्तीन मसइले जो हल गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ में मौजूदु आहे। गुज़िरियल 7 ॾहाकनि दौरान पाकिस्तान केतिरनि ई मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो आहे। हाणे मुल्क में महांगाई घटि थी आहे। सीड़पकारी बि वधी रही आहे। कंहिं शहरी जे घर में ज़बरदस्ती दाख़िल थियण जो बि ॾोह आहे। 9 मई ते कोर कमांडर हाउस में घिड़ी भञ-ड्राह कई वई। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जा सिविलियंस जी मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधणी दौरान रिमार्क। जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो त 9 मई वारा फुटेजेस TV चैनल्स ते बि हलिया विया। अॼुकल्ह भञ-ड्राह करण विगुड़ियूं फैशन बणिजी वियो आहे। वकील सलमान अकरम राजा दलील ॾींदे चयो त आर्टिकल 175 जी शिक 3 फ़ौजी ऑफिसरनि ते बि लागू थियणु घुरिजे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त कंहिं आम शहरी जे घर में दाख़िल थियण जो बि ॾोह आहे। ख़बर नाहे पार्लियामेंट कहिड़े कमनि में मसरूफ़ आहे। जेकी ॻाल्हियूं हिते थी रहियूं आहिनि पार्लियामेंट में थियणु घुरिजनि। जस्टिस नईम अख्तर चयो त जेकी कम पार्लियामेंट जे करण जा आहिनि सुप्रीम कोर्ट खां छो करणु चाहियो था। क़ौमी असेंबली पार्लियामेंटर्स जी पघारनि में वाध वारो बिल मंज़ूर करे वरितो। ऑपोज़िशन जो एहतजाज ऐवान में हंगामो। स्पीकर रियाज़ सादिक चयो आहे त जेको पार्लियामेंटर्स वधीक वधियल पघार वठणु नथो चाहे स्पीकर ऑफिस खे आगाह करे। पार्लियामेंट खे जाली न सॾियो वञे। कंहिं बि पार्लियामेंट ख़िलाफ़ बयान ॾियण जो हक़ नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में पीका एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी। जस्टिस राजा इनाम अमीनुल मुनास PFU जे ऐं एंकर्स एसोसिएशन जे दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। वकीलनि जे पीका एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते फ़ैसिले ताईं हुकूमत खे सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकण जी इस्तदा। जस्टिस इनाम मिनास रिमार्क्स ॾींदे चयो त फेक न्यूज़ जो मसइलो त आहे। फेक न्यूज़ जे पब्लिकेशन रुकजणु घुरिजे या न। वकील रियासत अली आज़ाद चयो त सहाफ़ी करप्शन जो फाइल ॾिसण बैदि ख़बर ईंदो आहे। सर्विस कॾहिं बि ज़ाहिर नाहे कंदो पीका कानून ते अमल थियो त सहाफ़ी रुगो मौसम जो हाल ॿुधाए सघंदा। अदालत अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। बारडी प्रिया कुमारी जो अञा ताईं को पतो नाहे पियो। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो सीनेट कमेटी आॾो इतराफ़। सीनेट जे इंसानी हक़नि बाबति फंक्शनल कमेटी जो इजलास। आईजी सिंध गुलाम नबी मेमण कराची में अमन ॿारनि जे क़त्ल ऐं अगवा बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त कराची में साल 2024 में 40 ॿार क़त्ल थिया। प्रिया कुमारी जो अञा ताईं को पतो न पइजी सघियो आहे। प्रिया कुमारी केस में हिन वक़्त ताईं 100 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे। सूबे मां रुगो 12 माण्हू अगवा थियल आहिनि। इजलास दौरान सेनेटर सैफुल्लाह धारे जो
शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी वारो मामलो ॿुधारियो। पाकिस्तान में करप्शन वधी आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल करप्शन परसेप्शन इंडेक्स साल 2024 जारी करे छॾियो। पाकिस्तान करप्शन परसेप्शन इंडेक्स में 135 नंबर ते अची वियो। रिपोर्ट मूजिब साल 2023 में पाकिस्तान जो करप्शन इंडेक्स में मजमूई स्कोर 233 हो, जेको साल 2024 में 216 थी वियो आहे। जॾहिं त अख़्तियारनि जो जाइज़ इस्तेमाल कंदड़ उहिदेदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई या सज़ा जो इंडेक्स स्कोर बदस्तूर 21 रहियो। कराची जी नेशनल स्टेडियम जो इफ्तिताह थी रहियो आहे। वॾो वज़ीर सिहत मादली शाह इफ्तिताह कंदो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी बि स्टेडियम पहुची वियो। कानपुर भरिसां धाड़ियलनि जंग में काठियूं कंदड़ 9 पीड़ितनि खे अगवा करे वरितो। मुग़वियुनि जी वीडियो जारी। कोट शाहू थाणे जी हद डुक बंद वटां धाड़ियलनि जे टोले पीड़ितनि रमज़ान चाचड़, जुमो चाचड़, दीदार मलिक, हफ़ीज़ मलिक, हज़ारो मलिक, निज़ामुद्दीन मलिक, हुज़ूर बख्श ऐं सुहेल शेख खे मुबैना तौरु अगवा करे वरितो। कचे में हलंदड़ पुलिस ऑपरेशन बंदि करण जो मुतालबो। बलूचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में मज़दूरी लाइ वियल सिंध वासी 3 पीड़ित क़त्ल। तुर्बत में हथियारबंदनि टंडोलया जे ॻोठ कोड़ो दौदाणी जे रहिवासी नौजवान हीरा मेघवाड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। टंडो आदम ऐं सांगड़ वासी ॿिनि ॼणनि खे बि गोलियूं हणी क़त्ल करे वियो। सुञाणप न थी सघी। लाश जनाज़ अस्पताल मुंतक़िल। गंबट भरिसां जुनेजा बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। धुरियुनि में चिकताण वारी सूरतहाल। ॻोठ वरियो वाहन में जुनेजा बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे गुलशन जुनेजो खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद धुरियुनि में चिकताण वधी वई। इलाइक़े में ख़ौफ़ छायल। रोडी वेझो ट्रैक्टर टाली कल्टी थियण जे नतीजे में 1 ॼणो फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। कलेरी दोदान को लिंक रोड ते हादसे में 3 सालनि जो शौकत महर दम ॾेई छॾियो। ऐं अमरीकी सदर जी इसराइली यगमाली हफ़्ते अंदरि आज़ाद न करण ते हमास खे सख़्त धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जेकॾहिं मुक़ररु कयल वक़्त ताईं इसराइली यगमालियुनि खे आज़ाद न कयो वियो त इसराइल खे जंग बंदी ख़तमु करण लाइ चवंदसि, जंहिं बाद सभु कुझु ख़तमु थी वेंदो ऐं कुझु बि न बचंदो।